अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हिन आखाणीअ जूं ॿ रिवायतूं विचोले तालुके शहदादपुर मां मीर हसन सिकायल खां ऐं ज़फ़र बलोच खां मिलियूं। कहाणी आहे मखण जी माड़ी। हिकिड़ो बादशाह जंहिंजो पंहिंजी राणीअ सां ॾाढो कुर्ब हूंदो हो, एतिरे क़दुरु जो उहो जेका ॻाल्हि करे सा बादशाह ज़रूरु पूरी कंदो हो। हिकिड़े दफ़े राणीअ साणसि मखण जी माड़ी ठहिराए ॾियण जो अंगल कयो। बादशाह हैरान थी पुछुसि त एतिरो मखण किथां ईंदो जो माड़ी ठही सघे। तॾहिं राणीअ चयसि त बादशाह सलामत, तूं बि को चरियो आहीं। एतिरो सारो तुंहिंजो मुल्क, इन में हेतिरा भाॻिया, रुॻो हुकुम कर त उहे सभु अची हिते गॾु थियनि, पोइ हुकुम ॾियनि त अव्हां वटि जेको मखण रोज़ु थिए सो कोटवाल खे पहुचाए छॾियो। जेको बि भाॻियो सॾ ते न अचे तंहिंखे फांसी चाढ़ाए छॾ। ॿिए ॾींहुं बादशाह राणीअ जे चवण मूजिबि हुकुम कयो त सभु भाॻिया पंहिंजा पाण छॾे अची शहर में गॾु थिया। बादशाह उन्हनि खे हुकुम कयो त अव्हां वटि जेतिरो बि मखण थिए सो मूंखे आणे ॾींदा करियो। ॿिए ॾींहुं वरी संदसि मुल्क में जेके कारीगर हुआ तन खे घुराए हुकुम कयईं त मूंखे मखण जी माड़ी ठहिराइणी आहे, तंहिं करे पंहिंजा कमकारियूं छॾे अॻु में अची उहो कमु करियो। राज़नि जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं पाण में सलाह कयूं त हिन चरी बादशाह मां चङा आणियासीं, पर हाणे मिड़ई का खेॾ करे हिन मां जिंद छॾाइणी आहे। सो हिकिड़ी सलाह ॿियारे गॾिजी अची बादशाह वटि हाज़िर थिया ऐं खेसि चयूं त चङो साईं, हाणे झटि करे माण्हू घुरायो त हली चरियूं खणनि ऐं मखण बि अचे त कमु शुरू करियूं। बादशाह जे हुकुम सां बनाऊं खजी वियूं ऐं मखण बि अची वियो। राज़नि मखण खणी चरियुनि में विधो ऐं कमु शुरू थी। उहा सुबुह जी महिल हुई, जंहिं करे मखण अञा सख़्तु हो ऐं पिनोड़ा चरियुनि में पिया, ओसारी पे हली ऐं राजा कम खे लॻी रहिया। पर जॾहिं सिज कुझु मथे चढ़ियो त मखण अची पिघरण लॻो ऐं समूरो रिझी वियो। राजा हिकदमि बादशाह वटि पहुता ऐं खेसि चयूं त बादशाह सलामत, मखण समूरो सिज जी तपत करे रिझी वियो आहे, हाणे छा करणु घुरिजे। तंहिं ते बादशाह हिकदमि पंहिंजे घर आयो ऐं राणीअ खे चयईं त तो चयो त मखण जी माड़ी ठहिराए, सो कमु त पियो हले, पर ॻाल्हि इहा आहे त मखण समूरो रिझियो वञे, हाणे छा करणु घुरिजे। राणीअ बादशाह खे चयो, बादशाह ॾाढो को चरियो आहीं, ही हेतिरा सारा पखी जे तुंहिंजे मुल्क में आहिनि, तन खे खणी हुकुम कर त सभु अची गॾु थियनि ऐं पंहिंजा पर पखेड़े बीहनि त उन्हनि जी छांव में माड़ी तयारु थिए। बादशाह पखियुनि खे गॾु थियण जो हुकुम ॾिनो। पखीअ जी ज़ात अची गॾु थी। हिननि खे बादशाह छांव करे बीहण जो हुकुम ॾिनो। ॿिया सभु पखी बादशाह जे सॾ ते आया, पर हिकिड़ो मूसड़ो पखी कोन आयो। हे मूसड़ो पखी हिकिड़ो फूसीअ खां बि नंढो थींदो आहे, तमामु नंढिड़ो पखी, जंहिंखे ॿराड़ीअ में मूसड़ो पखी चवंदा आहिनि। भले आलम नालो त अलाए छा अथसि। ॿिए ॾींहुं मूसड़ो बि अची पहुतो। बादशाह पुछुसि त अड़े मूसड़ा, ख़बर ॾे काल्ह छो कोन आहे। मूसड़े जवाबु ॾिनो, साईं काल्ह असां वटि पंहिंजी बिरादरीअ जो आचार हो, तंहिं करे न आयुसि। बादशाह पुछुसि त वरी कहिड़ो आचार अची फाथो। तॾहिं मूसड़े जवाबु ॾिनो त साईं, असीं पंहिंजा पाण मां अची टकरियासीं। हिकिड़ा चवनि त मुड़ुस घणा आहिनि, ॿिया चवनि त न ज़ालूं घणियूं आहिनि। तंहिं ते बादशाह पुछियो त नेठि पोइ छा थियो। मूसड़े चयो, साईं ॻणत कईसीं त जेके मुड़ुस ज़ालुनि जे चवण ते लॻा, उन्हनि खे बि ॻणियूंसीं ज़ालूं करे, उन करे ज़ालूं वधी वियूं। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त आउं हीअ माड़ी बि त पंहिंजी राणीअ जे चवण ते पियो ठहिरायां, सो उन ई ॻाल्हि में त आउं बि सचु पचु थियुसि ज़ाल। सो यकदमि राज़नि खे मोकल ॾेई छॾियईं ऐं महल में वञी राणीअ खे चङी जुठ कयईं। आख़िर राणी बि पंहिंजे अजायनि अंगलनि खां तौबा कई ऐं बादशाह पंहिंजो मुल्क संभालण खे लॻी वियो। काल्ह बि ॾिठासीं त सभई ॾाढा ख़ुशि लॻा वेठा हुया।